घर जे अंदरि या मुआशरे में जेको घणो शरीफ़ घणो सिधो उहो वरी घणो ॾचे मुसीबतुनि परेशानियुनि में। घर में भी जेकॾहिं 4-5 ॿाहिरि हूंदा जेके उनमें जंहिंमें घणो सब्र बर्दाश्त हूंदी, सही हलंदो सिधो हलंदो कमाइण ते तवजो हूंदो त घर सही हले, माण्हू टोकूं न कनि ऐं पीउ माउ सां भाइरनि सां ॿिया कमाइनि न कमाइनि, उहो हिकिड़ो कमाईंदो त माण्हू जे टोकूं न कनि, हर सहूलियत सुख घर वारनि खे ॾींदो, जंहिंजो फ़ाइदो वरी ॿियो जेको वठंदो नाजाइज़, उहो नाजाइज़ भाउ इहो फ़ाइदो वठंदो जेको कमकार न कंदो, रुगो कमकार न करे पर रोज़ु वरी उनजे लाइ जेको सिधो सही भाउ उनजे लाइ मसे लाइ मुश्किलातूं पैदा करे। किथां सौदो उधार ते वठे त पैसा न ॾिए, किथां कर्ज़ु खणे त उनजा पैसा न ॾिए, ॿिया ॾचा फॾा वरी अलॻि, ठगियूं अलॻि, वरी सभु वरी उन भाउ ते चटियूं जेको सिधो ऐं सही। पोइ बसि मजबूर थी वियो बि दाहूं रड़ियूं कूकू करे वरी अलॻि थी वेंदो। वरी पीउ माउ खे बि उहो निभागो ॿारु प्यारो, जेको ठठें खे जेको निभागो जेको कमकार न करे, जेको रोज़ु नयूं नयूं मुसीबतूं आणे वरी उहो बि प्यारो। बसि अबा बचो आहे, वॾो आहे, भाउ अथई, फलाण अथई, टीर अथई, वॾो भाउ अथई, जीअं तीअं करे हलाईंसि। हाणे वरी हुनखे न चवंदा त तूं वॾो भाउ आहीं, घर जो तूं वॾो आहीं, तूं जेको आहे सो नंढनि सां सही हल, कमाइण में पैसनि में हर शइ में, न हे ठगियूं न कर, अटकलूं न कर, हे मुनाफ़क़तूं न कर, उनखे पीउ माउ न चवंदा। उनजी वरी तरफ़दारी पासदारी उनजो पासो वठंदा। उहो जेको सही हूंदो वरी सॼो वरी मुसीबतुनि जे मथां सभु कुझु उनखे करिणो आहे। शादियुनि में ईदुनि ते ख़र्चु हुजनि, ॿिया ख़र्च हुजनि, बीमारी बड़ी सभु कुझु, बसि उनखे चवंदा बसि हिसाबु न कर, बसि ॿाहिरि आहिनि। पोइ उन में बि न उहो सोचींदा या सम्झंदा, पोइ अदल या इंसाफ़ उन में बि न कंदा, उन में बि हिकिड़ो प्यारो हूंदो, ॿिया प्यारा न हूंदा। 2 हदीसूं ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि, शानदार आहिनि। हिकु त हिकु औरत पाड़े मां आई, उमुल मोमिनीन बीबी आयशा सां मिलण, घर में कचहरी करे पई, जीअं मायूं ईंदियूं आहिनि कंहिं घर में पाड़े मां, त उन वक़्तु बीबी उमुल मोमिनीन आयशा जे आॾो हिकिड़ो थाल भरियल हुयो कतल खजूर जो। अरब में त खजूर घणी घरनि में जिते किथे थाल भरिया पिया हूंदा, पिया खाईंदा, मानी जी जाइ ते बि त ईअं बि। सो जॾहिं ॿी माई पाड़े जी आई, उन सां गॾु 2 ॿार हुया, त बीबी उमुल मोमिनीन जेको आहे सो हुनखे कचहरी करे पई, ॻाल्हियूं बि कंदी पई वञे, जीअं थींदियूं आहिनि मायूं ज़ाइफ़ूं कचहरी कंदियूं आहिनि, बीबी उन खां पुछे पियो, ॿुधाईंदी पई वञे। एतिरे में बीबी साहिबा हुनखे 3 ॻड़ियूं ॾिनियूं खजूर जूं। हिकु औरत ऐं 2 ॿार हुया त हुनखे 3 खजूर थाल मां खणी, थाल भरियल हुजे त पाण बि बीबी उमुल मोमिनीन खाए पई ऐं हुनखे 3 ॻड़ियूं ॾिनई। हुन माई छा कयो, जो हिकु ॻड़ी हिकु ॿार खे ॾिनी, ॿी ॻड़ी वरी ॿिए ॿार खे ॾिनी ऐं 3 वरी हथ में खणी वेही रही। वरी ख़बरुनि में शुरू थी वई, जॾहिं हुननि ॿिन्ही ॿारनि हिकु हिकु ॻड़ी खाई दंग कई, त जेकी हिकु ॻड़ी हथ में रखियूं वेठी हुई, उन जा 2 हिसा कई, हिकिड़ो हिसो हिकिड़े ॿार खे, ॿियो हिसो ॿी ॿार खे। हाणे इहो सॼो लकाउ जेको आहे सो असांजो नबी पाक हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी रहिया हुआ, वेठा हुजरे में, पोइ ख़बरूं बि ॿुधनि पिया, हुनजी नज़र हुई हुन माई ते, त माई जेको आहे सो ही शइ कई। जॾहिं उहा माई हली वई त नबी साईं फरमायो, आयशा हे औरत जन्नती आहे। त बीबी हैरान थी पुछियोसि, या रसूल अल्लाह, इहो हिन कहिड़ो अमल कयो जो हे जन्नती आहे? चई हिन 2 ॿारनि में जेको आहे सो उहो अदुल इंसाफ़ कयो, पहिरीं हिकु हिकु ॻड़ी ॾिनई न, वरी हिकु जेकी बची अधु हुनखे ॾिनई, अधु हुनखे ॾिनई। ईअं वरी ॿी हिकिड़ी हदीस आहे, हुन में हिकु शख़्स पंहिंजा 2 ॿार अथसि, हिकिड़े खे कुल्हे ते खयूं थो वञे, ॿिए खे हेठि पंधु आंगुर में हथु विझूं, ॿारनि जे पोयों भॼंदो थो वञे, तकिड़ो थो वञे पीउ, त वरी पोयों भॼी उन डुकी पुॼे थो। त नबी साईं फरमायो त हे जहन्नमी आहे। त साहिबा पुछो, साईं इहो भला कीअं? चई हिन 5 ॿारनि में जेको आहे सो अदुल इंसाफ़ न कयो। सो असां वटि इहो घणो अलमियो आहे, हिकु जेको आहे सो घणो प्यारो हूंदो, ॿिया प्यारा न हूंदा, वरी प्यारो वरी अक्सर
प्यारा त ख़ैर सभु हूंदा, सभागा बि हूंदा, होशियार बि हूंदा, ज़हीन बि हूंदा, पर असांजे वरी मुआशिरे में पोइ निभागो ॿार वरी पीउ माउ खे घणो प्यारो। वरी ॿियो लाडलो हिकिड़ो वरी जेको सिकी लधो थींदो पंजनि जेको आहे भेणुनि खां पोइ वठण खां पोइ उहो वरी हुनखे अहिड़ो लाडलो करे छॾींदा त वरी हद खां वधी वेंदो, न पढ़ंदो, न कमाईंदो, न कमु कंदो, बसि उहो लाडलो थी वियो हिकिड़ो आहे। लाडलो ॿार बि कम जो कोन्हे। जा अक्सर तौर ते जे औलाद में घणा ॿार आहिनि, घणा भाइर आहिनि, त पाण में मुक़ाबिलो कॉम्पिटिशन आहे, पोइ नौकिरी रोज़गार कारोबार में भड़ लॻा पिया आहिनि। पर जिते हिकिड़ो आहे, हिकिड़ो पुटु आहे, त उहो बि माना एतिरो कम जो नथो रहे, छो जो अकेलो आहे, बसि हुनखे मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं करे। जेकॾहिं मिल्कियत पीउ माउ ॾो मिले थी त बि हुनजी केरु पुछण वारो कोन्हे, अकेलो आहे, हुनजी मर्ज़ी आहे जीअं खपाए जीअं उॾाए। पर जेकॾहिं ॿियो भाउ हूंदुसि त हिसाबु किताबु थींदो, पोइ अधु त वठंदुसि, हाणे बाक़ी अधु खे उहो जेको आहे भली तीन वाल करे। सो अक्सर तौर ते किथे किथे हिकिड़ो कम जो आहे, पर किथे वरी हिकिड़ो अक्सर तौर ते हिकिड़ो ॿार बि कम जो नथो थिए, जो हुनखे एॾो लाड प्यार ॾियनि था नंढे लाइ खां वठी, उनजो मग़ज़ु ख़राबु थी थो वञे। सो भाइरनि में, पीउ माउ में, घर में सभु जेकॾहिं कम आहिनि, हिसाबु किताबु सही थिए त बहितर, पर उन में बि हिकिड़े ते घणी जेको आहे सो ॿार वरी हिकिड़े ते घणो हूंदो, तकलीफ़ में हिकिड़ो घणो ईंदो। पर उनखे वरी अलाह साईं एतिरो सब्र ऐं बर्दाश्त ॾिए थो, जो उनखे केतिरो बि सम्झां त बाबा नाहक तुंहिंजो भाउ पियो थो करे, पियो थो कर्ज़ु पटे, तूं जेको आहे सो पियो थो भरी, हो वते ठगियूं कंदो, छॾे ॾींसि हिकिड़ो 6 महीना जेल वेंदो, पाण ई सुधरी वेंदो। वरी हाणे जेल बि त पीउ माउ वञनि, माउ जूं रड़ियूं दाहूं जंहिं महिल घर ईंदो, अबा मुंहिंजो बचिड़ो, अबा मुंहिंजो बचिड़ो जेल में। हालांकि कंहिंजो हल इहो ई आहे, जेको ठगियूं करे, कर्ज़ु खणे, न भरे, वरी ॿिए भाउ खे भरणा पवनि, त ईअं थिए त बसि पुलिस खे 2-3 हज़ार रुपया ॾेई अंदरि कराए छॾिजेसि, 6 महीननि में पाण ई सुधरी अची वेंदो। पर इहो वरी माउ करणु न ॾींदी, माऊं त वरी खानो ख़राबु माऊं बि कनि थियूं ॿारनि जो। असल में माउ त वॾी ॻाल्हि आहे, हदीसुनि में त हाणे इस्लाम शरीयत जे हिसाब सां माउ जी वॾी इज़त एतिराम आहे। पर किथे किथे माऊं बि सफ़ा डिक्टेटर बि थी थियूं वञनि, ऐं किथे वरी सॼे घर जो मोहकारो बि कयूं वेठियूं आहिनि, सॼो खानो ख़राबु वरी किथे किथे माउ बि कई वेठी आहे। किथे माउ सही बि आहे, माउ त हाणे जहिड़ी बि आहे, हुनजो अदब एतिराम त हाणे लाज़मी आहे, वाजिबु आहे। भली उहो छा बि करे त गारियूं ॾिए, जहिड़ो करे, घर मां कढे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर माउ खे बि सोचणु खपे त हर भरू मां ईअं जेको आहे सो नाइंसाफ़ी ज़ुल्म बि न कयां, एॾी डिक्टेटर बि न थियां, ईअं हरू भरू हिकिड़े ते हथु रखी ऐं ॿियनि जी भींग बि न कयां। हरू भरू हिकिड़े ते हथु रखी ॿियनि खे चइबो आहे भाउ अथव, जीअं वणे तीअं करे, भींग करे घर जी त बि भाउ। इहो त वरी माउ खे बि सोचणु खपे। हाणे माउ जो अदब एतिराम त लाज़मी ज़रूरी आहे, पर हाणे वरी किथे किथे माऊं बि खानो ख़राबु करण में वॾो किरदारु उन्हनि जो आहे। पुट जो घर विञाइण फिटाइण में, नुंहं सां न ठहणु विढ़णु, इहो सॼो वरी किसो वरी उनजो बि आहे। उते मुंहिंजी पहिरीं जीअं हुकूमत हुई, ईअं मुंहिंजी हुकूमत बरक़रार हुजे। हाणे नुंहं जो घर में आई त हाणे घर नुंहं जो थी वियो न, हाणे हुननि जो पीउ माउ जो रहियो ई कोन, ससु सहुरे जो रहियो ई कोन, हाणे उहे महिमान वीचारा। हाणे नुंहं जी अथॉरिटी हलंदी, जेकी हुनखे वरी क़बूलु कोन्हे, उहो जेकी हुकूमत कई वेठी आहे 50 सालनि खां, उहा चए थी त मुंहिंजी हुकूमत बरक़रार हुजे। के वरी पंहिंजी हुकूमत खे बरक़रार रखण जे ख़ातिर पोइ पुटनि जूं शादियूं ई नथियूं कराइनि। त जेकॾहिं शादी कराईंदमि, नुंहुं ईंदी, पोइ अलाए छा थिए, चकर अलाए अलॻि थिए, अलाए जुदा थिए, अलाए मुंहिंजो जेको आहे हुकूमत खे चैलेंज करे, अलाए मुंहिंजी बादशाही ख़तमु करे, पोइ पंहिंजी बादशाहत खे बरक़रार रखण जे लाइ, बादशाही क़ाइमु दाइम हुजे, पोइ पुटनि जी शादी नथी कराए। इहे बि हुननि में शयूं आहिनि। खानो ख़राबु माऊं बि कनि थियूं, ॿार खे बिगाड़ण में हुनजो बि किरदारु आहे। तालीम जे हवाले सां, इल्म जे स्कूल जे हवाले सां त हुनखे रिआयत करण ई न खपे। सुबुह थिए त ॿार खे स्कूल मोकिले, हाणे हिन में न आहे त हाणे हिकिड़ो आहे, लाडलो आहे, प्यारो आहे, त स्कूल न वञे। वॾो थिए त कमाई जे हवाले सां हुते सख़्ती करे त कमाए आहे न, घर में छो थो वेठे, हे माइनि वांगुरु सॼो ॾींहुं घरनि जो में वेठो आहे, त घर कीअं हलंदो। हाणे हुनखे जेको आहे सो सफ़ा माई बणाए घर में वेहारे छॾींदी, बसि हुनखे कढनि, सुबुह थिए त वञ हाणे कमाए आहे, रोज़गारु करे आहे, कमाईंदे त खाईंदे। पर उहो वरी हिकिड़े ते औलाद कोड हूंदो, उन खे वरी लिक चोरी में पई पैसा ॾींदी। हाणे त वरी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा बि हथु अची विया अथसि, इहे बि माउ जा अधु पैसा थो निभागे ॿार ते ख़र्च था थियनि। पोइ लिकी चोरी हुनखे पई ॾींदी, पई हुनखे हलाईंदी, जेको ख़र्चु पको हूंदो, पोइ जेको आहे सो मुड़ुस खां लिकाए हुनखे पैसा पई ॾींदी। इन पैसनि बि वरी हिन जो खानो ख़राबु कयो आहे न, पैसा जो 12-13 हज़ार मिलनिसि था। हाणे कन उहो जेको आहे सो पीउ गोड़ थो करे त वञी कमाए आहे,
त रोज़ु सपोर्ट थी करे त कहिड़ो जेको आहे तूं उनखे ॾीं थो, बसि तूं न ॾींसि चवीसि न, कमाइण जो न चईसि, बाक़ी ॾींसि न बसि। पोइ ॾींसि त रोज़ु 12,000 मिलनिसि था, उन में 4-5 हज़ार उनखे ॾिए थी, उनजो कमु थी थो वञे, त इन बि खानो ख़राबु थिए थो। सो सब्र बर्दाश्त करण वारे खे वरी घणो कुझु सब्र करिणो पए थो, घणो कुझु सहणो पए थो। पर हक़ इंसाफ़ वालदेन खे बि करणु खपे, पीउ माउ खे करणु खपे। ईअं न त हिकिड़ो भाउ ठठींगा मिड़ई उनखे जेको आहे जहिड़े तरीक़े सां हलाइणो आहे। मुआशिरो ॾुखियो आहे ॾाढो, हिन वक़्तु ज़मानो ॾाढो ॾुखियो आहे। अॻियो 20 रुपया किलो खीरु हुयो, 20 रुपया अटे जो किलो हुयो, गोश्त 50 रुपया किलो हो त कमु थी वेंदो हो। हाणे 1,000-1,200 रुपया गोश्त जो किलो आहे, जेको आहे खीरु वञी 200-250 रुपयनि ते पहुतो आहे। वॾो ख़र्चु त असांजे सिंधी माण्हू जो मुआशिरे जे अंदरि हिते सिंध ऐं पाकिस्तान में त चांहि जो आहे। सुबुह जी चांहि जेको आहे सो मारे छॾियो आहे, चांहि पापा पीस बिस्किट 400-500 रुपया उन्हनि ते ख़र्चु, मानी न थींदी। अब हिकिड़ी मानी चांहि सां थी वञे, 2 कणिक जूं मानियूं थियनि या हिकिड़ी चांवरनि जी मानी असांजे न लाड़काणे जे हिसाब सां, पोइ मानी करण में मायुनि खे तकलीफ़ थींदी, बाक़ी पापा ऐं जेका सो बिस्किट ऐं पीस जाम थींदा। नेरनि ज़रूरी आहे, मौला अली अलैहिस्सलाम जो फरमान आहे, नेरनि तमामु ज़रूरी आहे। मौला फरमाए थो नेरनि करण खां सवाइ को बि कमु न कयो, उन सां इंसानु जेको आहे सो जिस्मानी तौर ते कमज़ोर, ज़हनी तौर ते कमज़ोर। पोइ ॿियो बि हिकिड़ो आहे, वरी नौजवान उन ते अमल न कंदा, पोइ मौला जो फरमान आहे नौजवान अक्सर सियारे में पोइ अवॉइड कंदा आहिनि, माना मथे खे ढकणु हुजे या जिस्म खे, या वधि में वधि शोबाज़ी जे हिसाब सां जैकेट हूंदी। मौला फरमाए थो जेको सीउ आहे इहो जिस्म में दाख़िल थी थो वञे, पोइ बाद में जॾहिं वॾी उमिरि थिए थी, पोढ़ाइप थिए थी, पंहिंजा असरात ज़ाहिर करे थो। हाणे नौजवान खे त ताक़त आहे, हुनखे का परवाह कोन्हे, उहो त हाली घुमे फिरे थो, सो उनजा सही न, पर मौला फरमाए थो सीउ उनमें हॾनि में उनमें दाख़िल थी थो वञे। पोइ कंहिं बि वक़्तु जेको आहे सो हुनजा जेको कमज़ोरी ईंदी जिस्म में, जवानी ख़तमु थींदी, त सीउ पंहिंजा असर उन में ज़ाहिर कंदो, जंहिंमें गोॾनि जो सूरु, चेल जो सूरु, जिस्म जो सूरु, मथे जो सूरु, इहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे ज़रिए पोइ सीउ जेको हुन में दाख़िल थी वियो आहे जवानी जी उमिरि जे दौरान, उहो हाणे पंहिंजा जेको आहे असरात ॾेखारींदो। सो सीउ खां बचणु ज़रूरी आहे, जंहिं ते नौजवान त मुश्किल अमल कंदो। ॿियो नेरनि तमामु ज़रूरी आहे, मौला फरमाए थो नेरनि तमामु ज़रूरी आहे, नेरनि खां सवाइ को बि कमुकार न कयो।